औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां मोहम्मद सुलेमान आरे जो अॼु 26 मार्च 2025 जो ॾींहुं आहे ऐं अॼु असांजो मौज़ू आहे 10 क़ौम जे चंद पहाड़नि जो ज़िक्र जेके रहाइश पसीर आहिनि ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिज़ा में ऐं जेके लॾे आया आहिनि ज़िलो दादू तालको मेहड़ ॻोठ हाजी कादर बख़्श डहर मां जेको लॻ आहे बोथरनि जे ऐं ही लॾे आया हुआ 1984 में। जुमन जा 4 पुट ऐं 2 भाइटिया हिते लॾे आया हुआ। मोहम्मद जुमन जा 4 पुट आहिनि मोहम्मद सफ़र, अली मोहम्मद, ग़ुलाम अब्बास, लाल बख़्श। 2 भाइटिया आहिनि जमालुद्दीन, रांझन अली। मोहम्मद सफ़र खे 5 पुट आहिनि मोहम्मद सिद्दीक़, ग़ुलाम रसूल, दीदार अली, सादिक हुसैन, आबिद अली। अली मोहम्मद के 4 पुट आहिनि मोहम्मद रमज़ान, मुनीर अली, मोहम्मद राहिब, रजिब अली। लाल बख़्श के 3 पुट आहिनि अब्दुल रसूल, ख़ालिद हुसैन, हाफ़िज़ गुलज़ार अली। रांझन अली के 4 पुट आहिनि ज़ुल्फ़कार अली, मुमताज़ अली, मंज़ूर हुसैन, ख़ुबदार अली। मोहम्मद सिद्दीक़ के 5 पुट आहिनि शेर अली, फैज़ मोहम्मद, अर्स मोहम्मद, मीर मोहम्मद, राजा हुसैन। ग़ुलाम रसूल के 9 पुट आहिनि अमीन अली, मोहम्मद रफ़ीक, अली असगर, अली रज़ा, एजाज़ हुसैन, जमालुद्दीन, यासीन अली, अमजद अली, ज़ाहिद अली। दीदार अली के 5 पुट आहिनि वक़ार अली, मंसूर अली, सरताज अली, सरफराज अहमद, मोहम्मद अली। सादिक हुसैन के 4 पुट आहिनि सदाकत अली, जावेद अली, मोहम्मद सफ़र, ग़ुलाम मुस्तफ़ा। आबिद अली के 2 पुट आहिनि ग़ुलाम हुसैन, मोहम्मद उमर। अब्दुल रसूल के 5 पुट आहिनि अब्दुल रज़ाक, वहाब अली, अब्दुल नबी उर्फ बबलो, अब्दुल नबी, मोहम्मद रशीद, मोहम्मद रऊफ। ख़ालिद हुसैन के 2 पुट आहिनि अब्दुल गफ़ार, मुज़म्मिल अली उर्फ मुन्नो। हाफ़िज़ गुलज़ार अली के 1 पुट आहे नादिर अली। ज़ुल्फ़कार अली के 5 पुट आहिनि मुदस्सिर अली, ज़ुहैब अली, अब्दुल सत्तार, फ़त्ताह हुसैन, अब्दुल कदीर। मुमताज़ अली के 5 पुट आहिनि जिन मां 2 जा नाला ही आहिनि लकमीर, रांझन। मंज़ूर हुसैन के 2 पुट आहिनि जिन मां 1 जो नालो ही आहे मोहम्मद बचन। ख़ुबदार अली के 2 पुट आहिनि हसनैन, मोहम्मद इस्माइल। मोहम्मद रमज़ान के 1 पुट आहे ग़ुलाम मोहम्मद। मोहम्मद राहिब के 2 पुट आहिनि अली मोहम्मद, वक़ार अली। रजिब अली के 2 पुट आहिनि बरकत अली, मोहम्मद शफ़ीक़। शेर अली के 2 पुट आहिनि रेहान अली, रुज़वान अली। फैज़ मोहम्मद के 2 पुट आहिनि मोहम्मद ताहिर, फरहान अली। मोहम्मद रफ़ीक के 5 पुट आहिनि मोहम्मद शफ़ीक़, ग़ुलाम मुर्तज़ा, आदिल, अवैस, हफ़ीज़। अली रज़ा के 2 पुट आहिनि आरिफ अली, आकिब अली। मंसूर अली के 2 पुट आहिनि अब्दुल बासित, मसूर अली। अब्दुल रज़ाक के 4 पुट आहिनि बशीर अहमद, इमरान अली, फ़ुरक़ान अली, सलाउद्दीन। वहाब अली के 2 पुट आहिनि अब्दुल रहमान, आरियान। अब्दुल नबी उर्फ बबले के 2 पुट आहिनि मोहम्मद यूसुफ, मोहम्मद यूनिस। जज़ाकल्लाह।